अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टीवी न्यूज़ जे प्रोग्राम मुहासबत सां गॾु मां आहियां अवां जी मेज़बान फ़राह अख़्तियार। नाज़रीन, जीअं त अव्हांखे ख़बर आहे त हमेशह जीअं असां सां गॾु असांजा महिमान मौजूदु हूंदा आहिनि। चीफ मिनिस्टर इंस्पेक्शन टीम जा सरबराह हाजी मुज़फ़र शुजरा साहब असां सां गॾु आहिनि, जेके सिंध हुकूमत जी कंहिं बि ख़राब कारकर्दगी या कंहिं ऑफिसर जी बदअनवानी बाबति अव्हां जी शिकायतुनि ते बर वक़्तु खणी अव्हां जा मसला हल कंदा आहिनि। नाज़रीन, मां अव्हांखे इहो ई चवंदसि त जेकॾहिं अव्हांखे कंहिं खाते या कंहिं ऑफिसर खां का शिकायत आहे त स्क्रीन ते ईंदड़ असांजे नंबर ते लाइव कॉल करे अव्हां पंहिंजी शिकायत ॿुधाए सघो था ऐं शुजरा साहब खां पंहिंजा मसला अव्हां हल कराए सघो था। नाज़रीन, हाणे असां पंहिंजे प्रोग्राम में पंहिंजे महिमान खे भलीकार चवंदासीं। अस्सलाम वालेकुम सर। सभ खां पहिरियों त सर मां अव्हांखे भलीकार थी चवां। सर, मां हाणे अव्हां खां इहो पुछंदसि त गुज़िरियल जेके शिकायतूं हुयूं पोएं हफ़्ते त उन्हनि मां अव्हां कहिड़ी शिकायत हल कई आहे, इन हवाले सां कुझु ॿुधाइजो। माशाल्लाह, गुज़िरे दफ़े जेके बि शिकायतूं सभिनी खे असां हुनखे ॾिठो अथसीं। इन करे पहिरियों ॼामड़ साहब असांखे फ़ोन कई त हुनखे पघार मिले, जेका छुटियूं ठीकु आहे सर, मां इहा तफ़सीली तव्हां खां वठां थी पई, पर हिकिड़ी ख़ैरपुर खां असांखे कॉल आहे। नजमा असांखे कॉल कई आहे। हलो, अस्सलाम वालेकुम। हाँ जी अदी, अव्हांजो नंबर, हाँ जी अदी, अल्लाह जो शुक्र आहे। अदी, अव्हांजो नंबर नोट कयो वियो आहे। हाणे जेकी अव्हांखे का प्रॉब्लम आहे, जेकी अव्हांजी का शिकायत आहे, त असांजे प्रोग्राम में अव्हां पंहिंजी शिकायत ॿुधायो। जी जी, ॿुधायो अदी। अच्छा, जी जी, ॿुधां थी। अच्छा त तूं बहाल थींदी आहे। फाइल बि खणी हैदराबाद असां आयासीं। जी फाइल जो नंबर 1297। जी जी। अॼु हाणे ओ फाइल हाणे असां हैदराबाद वियासीं, वरी उतां मोटी आयासीं, वरी हाणे हिन 20 तारीख़ 10 महीने 2015 में असांखे चयो त तव्हांजो माना ॿार जो लेटर अचे त तव्हांजी पघार मिलंदी। अच्छा, असां वरी असां सॼी तफ़सीलात पघार जी स्टेटमेंट ते वक़्तु बैंक खां असांखे कागर कढाए सॼा फाइल ॾिनासीं। अच्छा, हाणे कोऑर्डिनेटर हैदराबाद खां साईं पुछनि था असांजो ॿार थींदो या न थींदो, केस बेस ते असां न कयोसीं। असां ग़रीब मां चखूं 5 दफ़ो थी ट्राए कयां, अॼु अलाए कीअं अलाह करे मुंहिंजो नंबर तव्हां ॾे लॻी विया। अॼु तूं छा में कमु कंदी आहीं? सर, पोलियो पियाण में हिन में मूंखे टर्मिनेट कयो। तूं छा भर्ती छा हुजे? 2001 में थियो आहे। भर्ती छा थी आहे अदी? हेल्थ वर्कर आहे सर। हेल्थ वर्कर आहे सर। हेल्थ वर्कर आहे। जी ठीकु आहे अदी, ठीकु आहे। पोइ सुबुह तोसां ॻाल्हाईंदुसि, पोइ कोऑर्डिनेटर साहब खे चवंदासीं। सर, तव्हां हैदराबाद खां पुछो, तव्हांजी महिरबानी थींदी आहे। ग़रीब आहे तमामु, मूंखे बहाल करायो आहे तव्हांजे बसि। अदी नजमा, ठीकु आहे अव्हांजी अदी। कॉल अची वई आहे असांजे प्रोग्राम में ऐं इंशाअल्लाह अव्हांजी शिकायत बि असां ॿुधी छॾी आहे ऐं ज़रूरु इन अव्हांजी शिकायत ते बर वक़्तु क़दम खणंदा सर ऐं अव्हांजो मसइलो ज़रूरु हल कराईंदा ऐं वॾी महिरबानी अव्हां कॉल कई असांखे। जी सर, अव्हां ॻाल्हि ॿुधाए पिया पोएं मसइले जे हवाले सां। उहो ॿुधायो त तौफ़ीक़ जामड़ो साहब टीचर आहे, चए पियो त हीअ जेके 2 महीना छुटियूं थियूं आहिनि असांखे अलाउंस मिले। इहो अलाउंस गवर्नमेंट बंदि करे छॾियो, करे कोन। हुन मालिक खे ख़बर पए, हुन सां मां पाण बि ॻाल्हायुमि ऐं उन तालीम खाते खां पुछा करे पोइ हुनखे चयमि त हीअ न थींदो। ॿियो काल हुयो असां त हुते जेको नवंदेर इस्पताल में डॉक्टर कोन्हनि ऐं हुते तकलीफ़ आहे, दवायूं कोन्हनि। उन ते मां पाण एक्शन कयुमि ऐं हुतां जो लाड़काणे जो DHO साहब खे मां पाबंद कयुमि त वञी हुते नवंदेरे में वञे ऐं ॾिसे मसइलो छा आहे। असल में हुते 2 ग्रुप आहिनि, जेके हिकिड़े ग्रुप खे कयो लिफ्ट नथो कराए त उन पोइ हिन शिकायत कई आहे। सो इहा नामुनासिब ॻाल्हि आहे त माण्हू ग्रुप जे करे असांखे एॾी तकलीफ़ ॾिए थी। मां DHO खे पाण मोकिलियुमि हुते वञी हिन अस्पताल में, वञी नवंदेरे में वेठो ऐं नवंदेरे में वेही करे पोइ हुन मूंसां ॻाल्हायो। MS हुते मौजूदु हुयो, ॿिया बि डॉक्टर मौजूदु हुआ, दवायूं मौजूदु आहिनि ऐं हर शइ मौजूदु आहे। हुनजे पोइ बि जेकॾहिं आवाम शिकायत करे थो त पोइ नाजाइज़ जी आहे, सिर्फ़ु ग्रुप बंदी करे। इन करे उहा शिकायत हुन मालिक खे ॿुधाए छॾीसीं। ठीकु आहे, ठीकु आहे सर। हिकिड़ी कॉल आहे, लियारी खां असांखे कॉल कई आहे, रिज़वान असांखे कॉल कई आहे। हलो हलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। मैडम, मूंखे सिदर साहब सां ॻाल्हाइणी आहे। हा जी, अव्हां पंहिंजो पहिरियों नंबर नोट करायो आहे रिज़वान। जी, 0321 0321 27 हम्म 48 जी 962। ठीकु आहे। रिज़वान, तूं पहिरियों बि ॻाल्हायो हो न अॻे बि?
जी जी सर वो नंबर जेको आहे उहो मुंहिंजो मिस थी वियो। हा पोइ हाणे इन में असांजो कहिड़ो कसूरु आहे? मां इहो मुंहिंजो नंबर जेको आहे न कंफर्म नंबर आहे। ई मुंहिंजो हींअर पर्सनल नंबर आहे। मां तोखे इलाही दफ़ा कॉल कयमि ऐं नंबर तुंहिंजो हमेशह सर बंदि पियो मिले। मां माज़रत थो कयां सर। हा ठीकु आहे इंशाल्लाह सर सर ॿुधो सर ॻाल्हि त ॿुधो सर। जी जी ॿुधाए ॿुधायो। ॿुधाए। हा सर इहे लाइट जो ॾाढो मसइलो आहे। राति जो 1 बजे 1:30 बजे 2 बजे न लाइट हले वेंदी आहे, पोइ ईंदी आहे तक़रीबन 4 बजे 4:30 बजे ईंदी आहे। ऐं ॿियो सर लाइट हूंदी आहे त पाणी पीअंदो आहे, त पाणी जो बि ॾाढो मसइलो आहे, ॾाढो मसइलो आहे। पाणी हिन हफ़्ते में 3 चकर ईंदो आहे, 2 चकर ईंदो आहे, उनखां पोइ ईंदो ई न आहे बस। ठीकु आहे लाइट ऐं पाणी इंशाल्लाह सुभाणे तोसां ॻाल्हाईंदुसि। बाक़ी अॼु मां MD वाटर बोर्ड सां ॻाल्हायुमि। काफ़ी मसइला हुया कराची जा, जेके माण्हू हुते आया मुंहिंजे ऑफिस में, त हुनखे मां काफ़ी कोशिशि करे हल करे ॾिनमि। सुबुह मां MD सां ॻाल्हाईंदुसि। बाक़ी हाणे KSC वारा जेके आहिनि मकना हाथी आहिनि, इहे पंहिंजो इहे टाइमिंग रखंदा आहिनि बंदि करण जी, लोड शेडिंग जी, उहो पंहिंजी मर्ज़ी ते रखंदा आहिनि। वरी बि मां उन मैनेजर सां सुभाणे ॻाल्हाए करे पोइ तोसां ॻाल्हाईंदुसि। हफ़्ते में कम से कम 5 चकर त ॾिए न सर, 5 चकर ते त ॾिए हफ़्ते में। ठीकु आहे भाउ सुभाणे तोसां ॻाल्हाईंदुसि। पोइ नंबर त इहो पको थी न तुंहिंजो? ही पको आहे पको सर। हा माशाल्लाह पहिरियों मां ॾाढो कॉल कयुमि तोखे। ठीकु आहे त वॾी महिरबानी। सर हिन जो जेको मसइलो आहे लोड शेडिंग ऐं पाणी आहे। मूंखे ख़बर आहे त हिन वक़्तु एॾियूं सख़्तु गर्मियूं आहिनि जंहिंजी का हद ई न आहे, ऐं उन में अगरि लाइट वञे थी त इंसान जो जीअण जंजाल थो थी वञे पियो। इहा KSC ऐं जेको पाणी आहे त बुनियादी सहूलियत आहे। मां जेके चयुमि KSC जेका मकनो हाथी आहे, चरियो हाथी जेके हूंदा जी न, जी पोइ चरिया हाथी जॾहिं करे वञे त जॾहिं तबाही मचाए ॾींदा। हिननि तबाही मचाए छॾी आहे पूरी कराची में। जीअं असांखां हुननि मुआवज़ो कयो त असांखां गवर्नमेंट खां उहो वठंदा ऐं हुनजी देखभाल कंदा, ऐं पर देखभाल त न कई अथऊं, पर सॼो जेको असांजो ट्रामो हुयो, जेके सही। ट्रामे जूं तारियूं सभु लाहे करे खणी विया ऐं पितल जी तारियूं हणी अथऊं। अच्छा इहो हुननि जो कारनामो आहे वॾे में वॾो। बाक़ी ग़रीबनि सां उहे अहिड़ी वेदन कनि था जिते जिते इहो इन में कोई शक कोन्हे त माण्हू बिल बि कोन था ॾियनि। ठीकु आहे सर, में हिकिड़ी कॉल आहे, कॉल था वठूं। मेहर खां असांखे कॉल कई आहे परवेज़ असलो। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। हाजी साहब के सलाम पिया चऊं। परवेज़ पवर पे वर्क क्या मेहर कहूं। हा जी अदा परवेज़ असांखे पंहिंजो नंबर नोट कराइजो ऐं हाजी साहब अवां जी ॻाल्हि ॿुधनि था पिया। 0345 0345 534 जी 8855। ठीकु आहे दा जी। हाणे ॻाल्हायो हाजी साहब सां। अभी हाजी साहब खे निमाणो अर्ज़ु आहे त असां कुझु ठीका कयासीं हिते CMO मेहर में, जी जी तो उन में असां सॼो कमु फाइनल थियल आहे, हर शइ अलॻि पंहिंजी ईमानदारी सां कमु कयो आहे, पर असां वटि सियासी सोर्स कोन्हे कयो जो असांखे बिल माना जेके बकाया आहिनि उहे ॾियनि। सम्झो न दी। जी जी हाणे आहियूं अलाह जा माण्हू, प्रोफेशनल माण्हू आहियूं, बसि उहो साईं जिन खे इहा रिक्वेस्ट आहे, साईं जिन भला माण्हू या महिरबानी कंदा। छा में अदा ठेकेदार आहिनि? तव्हां छा छा ठीका कया हुआ अदा? अभी ये CC ब्लॉक या ड्रेनेज यूनियन का मतिलबु इन में मेयर में मेयर टाउन कमेटी में। जी 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 मेयर टाउन कमेटी में CMO खे अर्ज़ु कयूं त चए थो DC बिल नथो करे। जेकर DC खे चऊं त CMO खणी अचे, पर सियासी सोर्स असां वटि कोन्हे। वारा आहियूं अलाह जा माण्हू, पोइ हाणे कयो महिरबानी अलाह जे माण्हू ते। ठीकु आहे दादा सुभाणे ॻाल्हाईंदुसि DC सां बि, तोसां बि ॻाल्हाईंदुसि, पोइ अलाह करे तोखे बिल मिली वञे। उहा मुंहिंजी आदत हिकिड़ी किनी आहे त मां ठेकेदार कंहिंसां ॻाल्हाईंदो कोन आहियां। मूंखे पंहिंजा ठेकेदार ख़बर न आहे त मुंहिंजे जेके कमु कयूं हिते इब्राहिम हैदरी रेडी लट बस्ती में, त उहे मूंखे ठेकेदार जी ख़बर कोन्हे त केरु हुया। सो इन करे मां ठेकेदार जो कमु कोन कंदो आहियां यार। पर हाणे तूं तकलीफ़ कई आहे, मां तुंहिंजे करे इनशाला ताला सुभाणे TMO सां ॻाल्हाईंदुसि। असां कई आहे सर, अंकल वारी रोज़ी कई आहे सॼी दुनिया खे। ठीकु आहे परवेज़ इनशाला ताला तूं परवाह न कर। ॿुधायमि त मुंहिंजी तबियत न आहे त मां ठेकेदारनि सां ॻाल्हाईंदो आहियां या ठेकेदारनि जा बिल, छो जो हिन में तव्हांखे ख़बर आहे ज़मानो आहे, करप्शन घणी हूंदी आहे। इन करे मां कंहिंजे लाइ कंहिंजी सिफ़ारिश कोन कई आहे, पर तुंहिंजे लाइ चवंदुसि इनशाला ताला सुभाणे तोसां बि ॻाल्हाईंदुसि, पोइ इनशाला अलाह कंदो तुंहिंजो मसइलो हल थींदो। जी असांखे हिकिड़ी घोटकी खां कॉल आहे। अनीस असांखे घोटकी खां कॉल कई आहे। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी अदा अनीस अवां पंहिंजो पहिरियां नंबर नोट करायो। नंबर नोट करायूं? जी जी 0300 जी 831 जी 831 5855।
ओके ठीकु आहे। जी अदा कहिड़ो मसइलो आहे असां? हाजी साहब सां ॻाल्हि करणी हुई। हा दानी सचो हुकुम कर। सर हुकुम न आहे, मुंहिंजो नालो निमारो, मां पाण गवर्नमेंट मुलाज़िम आहियां सर, हेल्थ डिपार्टमेंट में। छा आहे तूं? सर मां किलारत आहियां। अच्छा मुंहिंजी 24 साल मुंहिंजी जॉब सर्विस आहे। मूंसां जेके ज़्यादतियूं थियूं आहिनि उहा मुंहिंजे रब खे ख़बर आहे। मां छा तव्हां सां रूबरू मिलणु चाहियां थो, मूं वटि काफ़ी सबूत बि आहिनि। हलियो आप ऑफिस, हलियो ऑफिस दादा वर्किंग डे ते मुंहिंजी ऑफिस आहे कहिड़े टाइम ते मिली वेंदव सर तव्हां? 11:30 खां 6 बजे ते हूंदो आहे हुते ऑफिस में। ऐं ऑफिस में तुगलक हाउस आहे हुते सिंध सेक्रेटरीट में, होम डिपार्टमेंट उन जे मथां फर्स्ट फ्लोर ते। तूं हलियो अचु, जेका ॻाल्हि तुंहिंजी ॿुधंदुसि हुते पोइ। अगरि जेकॾहिं मां कूड़ो हुजां त मूंखे छूट कयो वञे। मूंसां जेके प्रेवियस सालनि में ज़्यादतियूं थियूं आहिनि शूट त कोन कंदासीं अॻे हाणे। बिल्कुलु मां ठीकु आहे दादा, तूं घबराए न। असांजी हुकूमत पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हुकूमत तव्हांजे लाइ ग़रीबनि जे लाइ आहे। ऐं जेको हीअ असां प्रोग्राम कंदा आहियूं तव्हां ग़रीबनि लाइ कंदा आहियूं। इनशा ताला तोसां बिल्कुलु इंसाफ़ु थींदो। तूं अचु मूं वटि, ऐं जेका बि तोखे शिकायत आहे, सेक्रेटरी हेल्थ बि मुंहिंजे भरिसां वेठो आहे, हुनखे चवंदासीं। मिनिस्टर साहिबु तव्हांजो तमामु सुठो माण्हू आहे, उनखे बि चवंदासीं। उहो तव्हांजे पंहिंजे ॻोठ जो आहे मुंहिंजे ठीकु ख़्याल आहे में। सर, हिकिड़ी कॉल आहे हिते असांखे मीरपुर ख़ासि खां हिकिड़ी ॿी कॉल आहे। ज़ुल्फ़कार जिन जो नालो आहे ज़ुल्फ़कार असांखे कॉल कई आहे। हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी अदा पंहिंजो नंबर नोट कराइजो। जी 0336 जी 32 जी 3283 जी 715। ओके जी, कहिड़ो मसइलो आहे अदा ज़ुल्फ़कार अवां सां? अभी आऊं गिरफ्तार छलगिरी मिर्चो खास में ॻाल्हायां पियो ऐं मुंहिंजो बिल थिया में कचर मुलाज़िम में रखियो वियो। ठीकु है जी 2012 में। तो मुंहिंजो वालिद बि हुते रिटायर थियो। अच्छा उन्हनि सन कोटा में रखियो कोन हो, उन्हनि जो कचर में रखूं था। ठीकु है दी। जी तो उन खां पोइ उन्हनि छा कयो, हलंदे हलंदे कुझु वक़्तु पोइ असांजो MNA पीर आफ़ताब शाह जिलानी, अच्छा तो उन जो 35 छोकरनि जी लिस्ट मोकिले ॾिनी। ठीकु है दी। जी जी हुन कराची मोकिली लिस्ट। उन लिस्ट में वरी उन्हनि सेक्रेटरी जो न सेक्रेटरी लोकल गवर्नमेंट जो हुन जो छोकरा कुझु घटि रखो जी ऐं उन खां पोइ तब्दील करो या कुझु कयो। उन्हनि लिस्ट चेंज करे न पंहिंजे घरां 19 साल जा 18 साल जा छोकिरा ॿिया जाली रखी। उन्हनि जी एज बि घटि हुई, 9 साल का कच्चा ॾेखारे विया। अच्छा तो हाणे मुंहिंजो मसइलो लेटर मोटो चयनि कराची वारे लेटर पियो आहे जेको ख़ासि में जो मुनीर मंगी साहिबो असांजो मुनीर हुसैन मंगी, जी उन ही जेको जो लेटर कराची मोकिलियो पके करण जा ऐं रखियो अब्बासी अब्दुल वहाब अब्बासी रखिया हुआ। अच्छा ठीकु आहे दादा ज़ुल्फ़कार, सुभाणे तोसां मां ॻाल्हाईंदुसि ऐं तोखां पोइ पुछी, छो जो इहे तव्हांजे बल्दिया में मां पहिरियों बि अर्ज़ु करे चुको आहियां हिन टेलीविज़न जे प्रोग्राम ते त 17,000 माण्हू जेके भर्ती थिया आहिनि, गैर क़ानूनी भर्ती थिया आहिनि, त हुनजी छानबीन हले पई। अलाह कंदो जे तुंहिंजो नालो पके हुन लिस्ट में आहे त पोइ तोखे पको थी वेंदे, पर जे उन 17,000 जी लिस्ट में आहे त पोइ माज़रत था कयूं। ऐं असांजी पीपल्स पार्टी गवर्नमेंट इहा कोशिशि करे पई त इनखे 17,000 माण्हुनि खे बि असां बेरोज़गार न कयूं ऐं कंहिं नमूने सां किथे न किथे खपायूं। सो तव्हां दिलि जाए कयो, तव्हां सां गवर्नमेंट इनशा ताला इंसाफ़ कंदी। वधीक जेको हूंदो मां सुभाणे तोसां ॻाल्हाए बाक़ी जी कोशिशि कंदासीं त जे बल्दिया जे सेक्रेटरी सां ॻाल्हाईंदासीं, बल्दिया जे मिनिस्टर सां ॻाल्हाईंदासीं ऐं मिनिस्टर सां ॻाल्हाए करे पोइ तोखे जेको जवाबु हूंदो उहो तोखे ॿुधाईंदासीं इनशा। हलो ठीकु आहे। असांखे लाड़काणे खां अदी ज़ुबैदा असांखे कॉल कई आहे। हलो अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम सलाम। हा जी 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 भेण असां पाण सैयद आहियूं। जी ॿुधव? जी जी असां पाण सैयद घराणे जा आहियूं। असां सां मतिलबु नाइंसाफ़ी कुझु माण्हुनि कई आहे। अच्छा जी जी ॿुधायो। हा मुंहिंजे बाबा साईं जी प्रॉपर्टी आहे सैयद अहमद अली शाह अमन शाह। ठीकु आहे। ॿुधी हुन ते असांजे पीउ जी असांखे ज़मीन ॾिनल हुई। उन्हनि ते कुझु माण्हुनि अहिड़ा गुंडा कर त हिन जेके रुॻो फुरनि लुट मार ग़रीबनि खे लुट मार दहशतगर्दनि वारो कमु उन्हनि असांजे प्रॉपर्टी ते कब्ज़ो कयो आहे। ॿुधव न? जी जी ॿुधूं पिया। हा हुन असांखे एतिरो मतिलबु असां सैयद माण्हू परदे वारा एतिरो असांखे कोर्टुनि में भॼाए अथऊं, हाथी ऐं कर्ज़ी करे छॾियो अथऊं जो मां यकीन कंदव त कहिड़ो 5 वक़्तु गॾनि त मां 2, 4, 5 लखनि ताईं मां कर्ज़ी थी वई आहियां। ऐं मुंहिंजो मुड़ुसु जेको आहे सैयद महबूब अली शाह उहो रिटायर्ड पोस्ट में पोस्ट मास्टर आहे।
रिटायर्ड मुलाज़िम आहे हिकिड़ो। ऐं असांजे हिननि असांखे कोर्टनि में भॼाए असां ज़ुल्म कयो आहे। बसि हथियारनि जे ज़ोर ते मतिलबु असांखे ज़ोरी ज़बरदस्ती त तव्हां विकिरो करे असांखे इहा प्रॉपर्टी ॾियो असां नथा ॾियूं। असांखे हिननि ज़ालिमनि मां हथु कराए। ज़रूरु अदी ज़रूरु, पर इन खां अॻु में तव्हां अगरि थी सघे त पंहिंजो नंबर यादि कयो। अगरि तव्हांखे यादि अगरि जंहिं टाइम बि अची वञे त तव्हांखे नंबर त इहो यादि ई असांजे जेको स्क्रीन ते अचे थो, त थोरी चिट खां पोइ पंहिंजो इहो नंबर यादि करे न असांखे ॿुधाए छॾिजो त जीअं तव्हां सां कॉन्टेक्ट करे हिन मसइले खे हल कराए सघूं। भला मां नंबर तव्हांखे कढी ॾियांव। हा जी जी, समय का तव्हां सभिनि खे लिखाए छॾियो। हलो ठीकु आहे। हा मुंहिंजा 2 नंबर आहिनि, मां तव्हांखे उहो मां ॾियां थी पई। हलो ठीकु आहे अदी, तव्हां पोइ ॿीहर कॉल करे न असांखे ॿुधाए छॾिजो, ठीकु आहे। जी सर, हाणे हिननि जो जेको मसइलो आहे अदी ज़ुबैदा सां, हीअ अदी ज़ुबैदा जो मसइलो पेचे जा मसइलो हूंदो। हीअ ज़मीननि जा मसइला तव्हांखे ख़बर आहे। तव्हां पाण ॿाहिरि अॾी आहियो त असांजे माण्हुनि वटि इहो हिकिड़ो रवाजु थी आहे त कब्ज़ो करणु ऐं ॿियनि जी ज़मीन ते हड़प करणु। त इहे माण्हू असां वटि इन लाइ कानून तमामु नरम आहे। इन में कानून जी सख़्ती हुजणु खपे जो माण्हू कंहिं बि जाइ ते कंहिं बि तव्हां ॾिसो त जायुनि ते कब्ज़ो था कनि, माण्हू ज़मीननि ते कब्ज़ो कनि था पिया। इहे कब्ज़ा ख़तमु थियणु खपनि। पर असां मां अव्हां जी ॻाल्हि खे हिते स्टॉप कंदसि, पर हिते ब्रेक जो वक़्तु आहे। नाज़रीन, असांजे प्रोग्राम जो सिलसिलो जारी आहे ऐं अव्हां जी कॉलिंग जो सिलसिलो जारी आहे। त पर हिते थोरो हिकु मुख़्तसिर ब्रेक था वठूं। ब्रेक खां पोइ ॿीहर हाज़िर थींदासीं। वेलकम बैक नाज़रीन। असांजे प्रोग्राम में हाणे हिकिड़ी कॉल आहे शहदाद कोट खां। असांखे मोहम्मद गुलाब कॉल कई आहे। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम वाली। जी अदा, पंहिंजो नंबर नोट करायो। मोबाइल नंबर वाली? जी जी, मोबाइल नंबर 033 033 22 जी 02 जी 9 जी 661। ठीकु आहे। कहिड़ो मसइलो आहे तव्हां सां ॿुधाइजो। भाजी असांजी जेको कंबर शहदाद कोट में असांजी ज़मीन साहब के कंबर से कोट डिसीजन में 8 असांजा नीचे चांडा बिरादरी आहे, उन कब्ज़ो कयो आहे असांजी ज़मीन ते। अच्छा, हमारी ज़मीन ते कब्ज़ो कयो आहे चौंडिया बिरादरी। जी जी ठीकु आहे। इहे साॻियो मसइलो आहे जेको ज़मीन वारो जेको अॻु में जीअं शामिलु थियो असां सां। ठीकु आहे दा, सुभाणे तोसां ॻाल्हाईंदुसि अदा गुलाब। सुबुह सां तोसां ॻाल्हाईंदुसि, पोइ तोखां वधीक पुछी अहवाल पोइ DC साहिब खे चवंदासीं, DC साहिब सां मिलजांइ या कमिश्नर खे चवंदासीं त लाड़काने में वञी कमिश्नर साहिब सां मिलजांइ त तुंहिंजो मसइलो हल थिए। ठीकु आहे न भाउ? ठीकु आहे अदा, अव्हांजी कॉल शामिलु थी वई आहे। अव्हांजो मसइलो ॿुधोसीं। अव्हां जो बि कब्ज़े जो ई आहे त असां अव्हांजो इहो मसइलो अव्हांजो मसइलो हल कराईंदा। सर, जीअं त असांखे जेको पोयों गुज़िरियल प्रोग्राम हो उन में सऊदी अरब खां असांखे कॉल हुई जंहिं अच्छा हिन खां अॻु में सर हिकिड़ी नबी बख़्श असांखे कॉल कई आहे। हेलो, अस्सलाम वालेकुम। जी बाबा, वालेकुम सलाम। हा जी अदा, पंहिंजो नंबर नोट कराइजो। हा जी, मुंहिंजो नंबर आयो आहे तव्हां वटि 0302 ठीकु आहे 62 जी 62 63 734 जी 724 34 ते लिखियो जी। ठीकु आहे जी। कहिड़ो मसइलो आहे असां पंहिंजो मसइलो ॿुधायो। रिटायर्ड पुलिस आहे जो काफ़ी सालनि खां तंग कयो आहे, पर हींअर मुंहिंजे जाइनि ते कब्ज़ो करे जोड़ी वेही रहियो आहे। ऐं गांह ॾिया त कंहिंखे ॾिया, गांह ॾिया पुलिस खे, पुलिस हुनजी आहे रिटायर्ड पुलिस आहे। तो अॼु ख़ुदा जो नालो मुंहिंजा बचनि घुराए छॾिया। ज़रूरु ज़रूरु, अव्हांजो इहो का नविदा किथां ॻाल्हाए थो? हल करायो। नवाबाद जी पुलिस खे को चओ त या मूंखे पंहिंजो कब्ज़ो छॾाए ॾे या को मुंहिंजो को गिलो करे। रिटायर्ड पुलिस वारे मूंखे ॾाढो ही मुंहिंजी ठहियल फिकिर मुंहिंजी कमाई आहे साईं, मुंहिंजी पैसनि जी जाइ आहे, हुनते कब्ज़ो करे वेही रहियो ॾाढो दुखी आहे। कहिड़ो ज़िलो आहे तुंहिंजो? जी साईं, ज़िलो कहिड़ो आहे? ज़िले कहिड़े? साईं ज़िलो सांगड़ आहे, तालको जाम नवाज़ अली आहे, नवाबाद शहर जो थाणो आहे। ठीकु आहे, ठीकु आहे त सुभाणे तोसां ॻाल्हाईंदुसि, पोइ इंशाअल्लाह ताला कोशिशि कंदासीं त
त अलाह करे तुंहिंजो मसइलो हल थिए। ठीकु आहे सर। सर हे नबी बख्श जेके साहब हुया उहे ॾाढा ई परेशान हुया ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे असांजे प्रोग्राम में जेके बि कॉलर हूंदा आहिनि परेशानी में मुब्तला हूंदा आहिनि ऐं सर असां सां गॾु आहिनि। सर जी इहा ई कोशिशि हूंदी आहे त नाज़िर अव्हांजा मसइला अव्हांजी शिकायतूं सभु ख़तमु कराए अव्हांखे हिकु ख़ुशहाल ज़िंदगी ॾिनी वञे, असांजी इहा ई कोशिशि आहे। जी सर, मां प्रोग्राम जी माना ॻाल्हि इहा पई कयां त पोइ दफ़े जेको असांखे सऊदी अरब खां कॉल आई हुई अलाह रखियो जी, त उन्हनि बि लोड शेडिंग जी शिकायत कई हुई ऐं उन्हनि सऊदी अरब खां असांखे कॉल करे उन्हनि जो जेको शहर हो सर किथां हुयो जंहिंजे लाइ ॿुधाइनि पिया? गुलाम लोहर कॉलोनी आहे पंहिंजे लारकाने में, हुते बिजली कोन्हे। मां साईं जेको नालो ॾिनो हो गुलाम हैदर, गुलाम बंद अली मुगैरी साहब, उन सां मां पाण ॻाल्हाए करे पोइ एक्सीएन जो नंबर बि उनखे ॾिनमि ऐं एक्सीएन वफदा वारे खे चयुमि त महिरबानी करे हिननि जो मसइलो हल कयो। छो त इहो वफ़ाक़ी हुकूमत जा इदारा आहिनि, इन करे असां उनखे घणो ज़ोर नथा ॾेई सघूं, पर इन्हनि जे मां तर्जुमानी कंदे पंहिंजे माण्हुनि जी मां उनखे एक्सीएन खे चयो आहे। मां साईं बंद अली खे बि इहो नंबर ॾिनो हो त तव्हां पाण में हिक ॿिए में ॻाल्हाए करे तव्हां पंहिंजा मसइला हल कयो। अलाह कयो मसइलो हल थी वेंदो, जेकर न थियो आहे त पोइ वरी ॿीहर कोशिशि कंदासीं। हर सिंधी माण्हू जी असां सिंध जी सॼी तकलीफ़ूं दूर थी वञनि। पर असांजी हिकिड़ी कॉल आहे शिकारपुर खां, असांखे कॉल कई आहे सुगरा बीबी, असांखे कॉल कई आहे। हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम जी भेण, मुंहिंजो हिकु मसइलो आहे। हा जी। छोकिरे ॿ खून कया हुआ, ॿुधव, पोइ उहो जेल में आहे। हींअर जेको आहे त असांजी जॻह जो मसइलो आहे, असांजी जॻह में कोन था वेहण ॾियनि, असां दरपदर थी विया आहियूं। मुंहिंजो घरवारो जेको रिटायर ॿुधव, इहो वीचारो हींअर बीमार थी आहे, असां जॻह खां बग़ैर दरपदर थिया आहियूं। असांजो तक़रीबन 30-35 लखें जो सामान बि हुननि खयो आहे। तो असांखे हींअर असां वञूं बि सही था न, असांखे पिस्टल खणी गोली खणी असांजे मथां हमलो अथव कयो वञी, असांजी जॻह पंहिंजी नथा ॾियनि। उहा छोकिरो जॾहिं जेल में बि आहे, 7 साल इन ॻाल्हि खे गुज़री चुका आहिनि। अच्छा अदी, पोइ मूंखे इहो ॿुधाइजो त तव्हां सां इहो मसइलो थो हले, तव्हां पुलिस खे का शिकायत कई आहे? पुलिस ॾे विया आहियो? हा बिल्कुलु असां कई आहे। इन ते को बि असांजो मसइलो को हल नथो करे। अच्छा, त माना पुलिस बि कोई एक्शन कोन पई खणे? न, ॻाल्हि खणनि था, मतिलबु ॻाल्हि वरी लवाए था अचनि। अच्छा, जॻह जो जेको बि मसइलो आहे असांखे मतिलबु हल कयो वञे, असां दरपदर आहियूं। हू पुराणो आहे, मां हिकु ॼणी, ॿुधव, पोइ असां ॾाढा परेशान थी विया आहियूं। मां मजबूरनि तव्हां फोन कई आहे त ख़ुदा तव्हां असांजी मदद कयो। ज़रूर अदी, है प्रोग्राम अवां जे लाइ आहे। मजबूर आहियूं असां। हींअर तव्हां मुंहिंजे घर वारे खे ॾिसो न, ॾाढो माज़ूर माण्हू आहे, 5 वक़्त जो नमाज़ जो पाबंदी थी आहे, ॿुधो। बसि पोइ हींअर मां ॾाढी मजबूर थी वई आहियां, न त मां चवां बि त कोन कंदमि। बसि महिरबानी कयो, तव्हां असांजी हेल्प कयो। अदी, असां अव्हांजी हेल्प करण लाइ हिते वेठा आहियूं, पर तव्हां पंहिंजो नंबर नोट कराए छॾियो आहे न? जी जी जी, ठीकु आहे, तव्हांजो नंबर नोट थी वियो आहे। असां सर खे अव्हांजो नंबर ॾींदासीं ऐं अव्हांजो जेको इहो मसइलो आहे ज़रूरु अव्हांजे हिन मसइले ते असां नज़र खणंदासीं। ठीकु आहे? हलो सर, हे जेको आहे सुगरा बीबी राजूनी मसइलो आहे, हिन जे पुट राजूनी मसइलो आहे, त हुननि बि नंबर नोट कराए छॾियो आहे। त मां इहो चवंदसि त हुननि पुलिस खां ॿुधो तव्हां, त हुननि पुलिस खे बि चयो, पर पुलिस को कमु न पई करे हुननि जो। सुभाणे वरी DC खे बि चवंदासीं, पर हीउ मसइलो ॾाढो गंभीर हूंदो आहे, छो जो 2 माण्हू हुनजा मारिया अथऊं ऐं उन खां पोइ हाणे ज़ाहिर आहे उहे माण्हू जेके हूंदा आहिनि, इहो ॻोठनि में ईअं थींदो आहे त जेकॾहिं कंहिं माण्हू खे मारींदा आहिनि त पोइ उहे माण्हू राति जो छॾे वेंदा आहिनि, पंहिंजे घरनि ते माण्हू ॿिया कब्ज़ो कंदा आहिनि। त इहो प्रॉब्लम आहे, पर पोइ बि असां कोशिशि कंदासीं पुलिस खे चई करे। SP शिकारपुर जो तमामु सुठो माण्हू आहे ऐं हुनखे मां सुभाणे रिक्वेस्ट कंदुसि त इहो हिन अदी सां ॻाल्हाए पाण ऐं ॻाल्हाए करे पोइ मसइले जी हल करे। ठीकु आहे, हुनजो इहो मसइलो आहे, पर हीउ थोरो कॉम्प्लिकेटेड आहे। जंहिंजा माण्हू मुआ आहिनि उन्हनि कहिड़ो कसूरु कयो? हुननि जा माण्हू मुआ आहिनि न, त पोइ बि कोशिशि कंदासीं त हिन अदी खे पंहिंजो इहो सुभाणे ॻाल्हाईंदासीं हिन सां त ख़बर पवंदी वधीक छा आहे। SP सां बि ॻाल्हाईंदासीं, DC सां बि ॻाल्हाईंदासीं, हुनखे चवंदासीं हा, तॾहिं हिन जो मसइलो हल थींदो, हूअं न थींदो। ठीकु आहे सर, हिकिड़ी कॉल आहे असांखे, अब्दुल रहीम असांखे कॉल कई आहे। हलो अस्सलाम वालेकुम। अदा, अव्हांजो आवाज़ तमामु घटि पियो अचे, थोरो प्लीज़ लाउडली ॻाल्हाइजो। ठीकु आहे जी अदा, नंबर नोट करायो। 034
2057 2057 244 244 जी तव्हां हाणे पंहिंजो मसइलो ॿुधायो। अभी असांजो मसलो इहो आहे त असांजो रूरल सेंटर अपग्रेड आहे जंहिंमें 13 डॉक्टर आहिनि। 13 डॉक्टर सिर्फ़ु 4 डॉक्टर शिफ्ट में ड्यूटी कंदा आहिनि ॾींहं वारी में, बाक़ी हिकिड़ो डॉक्टर शाम जो कंदो, राति जो डॉक्टर असां न आहे। जॾहिं त असांजे महीने में 3000 पेशेंट ईंदा आहिनि। असांजी दवाउनि जो मसइलो लॻो पियो आहे, तमामु संगीन मसइलो लॻो पियो आहे। यूसी जनता, यूसी कोस्टा में यूसी 4-5 यूसी लॻनि थियूं। 22 बेड असांजे रूरल सेंटर आहे, उहो सिर्फ़ु 2 बेड तयारु न, हिकिड़ो असां नामसाफ़ी जो हद ई न आहे। तो मूं काफ़ी आपान साथ में आहियां, मूं डील सां मिलियो आहियां, डील सां मिलियो आहियां, उन्हनि असांखे माना टमाटर रहण था कनि। ऐं जॾहिं असीं वरी पंहिंजो बाबा असांजे अस्पताल में डॉक्टर राति जो ॾिनो आहे, छो जो असांजो राति जो डॉक्टर में हिकु ज़रूरी आहे, असांजो रेलवे ट्रेन थी आहे, अलाह तमामु को प्रॉब्लम थी पए वॻो राति जो डॉक्टर न आहे, पाण खे कुतो खाए थो या त माण्हुनि खे बला वग़ैरह खाए थी, पोइ मछली अस्पताल वञणो पए थो, कराची वञणो पए थो। इहा अॼु असां मसइलो आहे। असां हाजी साहिब खे चऊं था महिरबानी करे सेक्रेटरी साहिब असांजो मसइलो कयो वञे। जी जी हाजी इब्राहिम, साहब ॻाल्हायो मां सुभाणे तोसां ॻाल्हाईंदुसि था ऐं पोइ सेक्रेटरी साहिब सां बि ॻाल्हाईंदासीं, उतां जो DHO सां बि ॻाल्हाईंदासीं ताकी तव्हांजो मसइलो हल थिए। ठीकु आहे न भाउ? ठीकु आहे अदा, पंहिंजे मसइले ते नज़र कई वेंदी। ऐं सर ठीकु हाणे आहे, जेको हिननि जो मसइलो हुयो, इन मसइले खे अव्हां कीअं हल कराईंदा? हिन जो हे DHO खे चवंदासीं, पर दवायूं त असांजे ख़्याल मुंहिंजे ख़्याल मुंहिंजे ज़ाती तजुर्बो इहो आहे त दवायूं हर जॻह ते मौजूदु आहिनि। जी डॉक्टरनि जी इहा थोरी कमज़ोरी आहे या न एली आहे त उहे डॉक्टर ग़रीबनि खे दवायूं कोन था ॾियनि। असांजे हीअ पहिरियों दफ़ो गवर्नमेंट सुठो कमु कयो आहे त असां इंटरनेशनल कंपनियुनि जी दवायूं हर रूरल सेंटर में पहुचायूं आहिनि। हाणे साईं चए पियो त रूरल सेंटर में 13 डॉक्टर, जेके 13 डॉक्टर हिन रूरल सेंटर में हूंदा, तव्हां सोचो कहिड़ो वॾो रूरल सेंटर हूंदो। ऐं पोइ बि हुते दवायूं न हुजण त सुवाल ई कोन थो पैदा थिए। ऐं सुभाणे वरी मां इंशाअल्लाह ताला DHO सां ॻाल्हाए, अब्दुर्रहीम सां ॻाल्हाए करे मसइलो हल कंदो। उन्हनि जो मसइलो हल कराए छॾिजो। ठीकु आहे सर, हिकिड़ी कॉल आहे कंदकोट खां, असांखे राजा कॉल कई आहे। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। मुंहिंजो है हाजी साहब सां इहो अर्ज़ु हुयो जी त कंदकोट में जेका ड्राफ्ट थी रही आहे, तरक़ियाती कम थी रहिया आहिनि, उन्हनि में अमल जा 1958 जा दुकान जो हुया शामिल दाता आहिनि। त असां इहो मुतालबो कयूं था, असांखे हिन महिल ताईं कोई मुतबादिलो न ॾिनो वियो आहे। असां हिन ताईं बेरोज़गार आहियूं, असांखे को DCO साहब खे रिक्वेस्ट कयूं त असांखे मुतबादिल ॾिनो वञे। नंबर त ॿुधाइबा राजा, तुंहिंजो छा आहे नंबर? साईं 0333 हा 710 हा 6179 साईं। मां DC साहिब सां पहिरियों बि ॻाल्हायोमि हिन मसइले ते, त मां घटि में घटि कोशिशि कयो त माण्हुनि खे घटि में घटि नुक़सानु पहुचे। हुननि इहो मूंसां वाइदो कयो त असां कोशिशि अहिड़ी कंदासीं त घटि में घटि माण्हुनि खे असां नुक़सानु ॾियूं। पर पोइ बि तव्हांजा नुक़सानु थियो आहे, इहे मां DC साहिब खे चवंदुसि त गवर्नमेंट ऑफ सिंध खे लिखी मोकिले त एतिरनि माण्हुनि जो इहे नुक़सानु थियो आहे ताकी तव्हांखे कंपनसेशन मिली सघे। ठीकु आहे न? वरी सुभाणे तोसां ॻाल्हाईंदुसि मां, पोइ जेको मसइलो हूंदो कोशिशि कंदासीं तव्हांजो मसइलो हल थिए। ठीकु आहे न भाउ? ठीकु आहे दादा, अव्हांजी कॉल शामिल थी वई असांजे प्रोग्राम में। अव्हां पंहिंजो सर खे मसइलो बि ॿुधायो आहे। इंशाअल्लाह मुंहिंजे हिन मसइले ते नज़रसानी कई वेंदी ऐं सर अव्हांजो मसइलो ज़रूरु हल कराईंदा। त सर मां हिकिड़ी ॻाल्हि अव्हांखे चवंदसि त पोएं हफ़्ते असांखे हिकिड़ी कॉल आई बलोचिस्तान खां, मोहम्मद आलम असांखे कॉल कई बलोचिस्तान खां। त एतिरा वीचारा सादा असांजा बुज़ुर्ग आहिनि त उन्हनि खे पंहिंजो नंबर यादि न हुयो, पर उन्हनि खे इहो यादि आहे त मां तव्हांखे पंहिंजो मसइलो ॿुधायां। त हाणे मां उन्हनि खे उहा ई रिक्वेस्ट कंदसि। ठीकु आहे, मां पंहिंजी ॻाल्हि हिते स्टॉप थी कयां। दादू खां असांखे कॉल आहे। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अजी गुलाम मुर्तज़ा ॻाल्हायां थो। जी अदा, मुंहिंजो मसइलो इहो आहे त मां हिकिड़ो प्लाट ख़रीद कयो आहे जे मारकपुर में। अच्छा, प्लॉट ख़रीद कयो आहे? हा, जे मारकपुर में कयो, फर्द कढायो आहे, सब रजिस्ट्रार ऑफिस में 2013 में दस्तावेज़ जमो कराया आहिनि। ठीकु आहे। अॼु ॾींहुं ताईं उहो माइक्रो थी हैदराबाद खां असांखे कोन था मिलनि। 10 दफ़ा चकर करे सब रजिस्ट्रार ऑफिस कयऊं, को रिस्पॉन्स कोन था ॾियनि। तमामु वॾो मसइलो आहे। मां वरी उहो प्लाट खपायां थो, दस्तावेज़ मिलनि त मां खपाया सेल कया न। गुलाम मुस्तफ़ा नंबर ॿुधाए पहिरियों। 0345 सर 0345 33 33 888 888 55 सर। ठीकु आहे। हाणे इहो तुंहिंजो मसइलो जीनन मसइलो आहे।
इंशाल्लाह ताला सुभाणे रजिस्ट्रार खे बि टंगींदासीं जेकर नथो तोखे ॾे या वापसि 3 साल थी विया आहिनि हीअ त तोसां ज़्यादती आहे छो न ॿुधावा सुभाणे मां पाण टंगियां थो हिननि खे इंशाल्लाह ताला तूं परवाह न कर महिरबानी हा, दुआ कजां वरी महिरबानी पर नाज़रीन ते असांखे हिकिड़ो हाणे वक़्त जो टाइम थी वियो आहे पर हिते हिकिड़ो ब्रेक था वठूं ब्रेक खां पोइ ॿीहर हाज़िर थींदासीं वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम में भलीकार ऐं नाज़रीन असांखे हिकिड़ी कॉल आहे बुलड़ी शाह खां अरबाब अली असांखे कॉल कई आहे हलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम अजय जी अदा नंबर नोट करायो पहिरियां पंहिंजो 0312 जी 25 जी ॿीहर ॿुधाइजो अदा 0312 जी हा 32 ठीकु आहे 793 जी अदा कहिड़ो मसलो आहे असां जी अजी असां पहिरीं बि हाजी साहब खे चयो कि पाणी जो मसलो आहे पाणी जो असांजो हल न कयो वरी दाबा जा ॾींहं असांखे असांजा कागज़ क्लियर थी आया हुते इंजीनियर जो खां सभु हर शइ ओके थी आई आहे ठीकु आहे अञा बासर माण्हू चवनि था त पाणी वाटर ते असीं हीअं करे छॾींदासीं हूअं असांखे दाबा पिया ॾियनि सही आहे ताबा पिया ॾियनि अञा कयो त कुझु कोन थो न मां तव्हां सां केतिरे दफ़ा तव्हांजे माण्हुनि शिकायतूं कयूं मां उन SDA खे इंजीनियर खे चयो आहे उन्हनि माण्हुनि सां ॻाल्हायो आहे उन इंजीनियर ऐं उन्हनि चयो त साईं असां पाणी ॾिनो आहे ऐं ॾींदासीं बाक़ी असांजा ॿार अॻु में बि हाजी साहब असांजा अॻु में माण्हू मारे चुका आहिनि ऐं पर साल रमज़ान जे महीने में पंहिंजी ज़मीन में वीचारो पाणी खोलियो बीठो हुनखे जूता वात में विझी शहर मां गाॾियूं घुराए उते हमलो करे हुन हिकिड़े वीचारे खे उहो मीडिया ते बि ॻाल्हि हली अख़बारुनि में अख़बारुनि जे दौर ते ठीकु आहे अरबाब सुभाणे तोसां ॻाल्हाईंदुसि वरी इंजीनियर खे चवंदुसि तोसां ॻाल्हाईंदो अलाह कंदो तव्हांखे पाणी मिली वेंदो ग़रीबनि खे ठीकु आहे न भाउ वरी महिरबानी अदा सर असांखे हिननि पोइ हफ़्ते बि कॉल कई हुई इन ई मसइले जे हवाले जी सां हाँ। छा तव्हांजी ॻाल्हि ॿोल थी न सां असां त SDA साहिब खां पुछा कयोसीं त इंजीनियर साहिब खां पुछा कयोसीं हुन चयो त साईं पाणी असां बिल्कुलु ॾिनो आहे अच्छा पाणी मिलेनि पियो ॾियूं था पिया पर हिते छा आहे त हूंदो आहे शायदि मुंहिंजे ख़्याल में वाराबंदी हूंदी आहे हिन करे शायदि हिनखे का प्रॉब्लम थियो आहे अहिड़ो पर पोइ बि वरी सुभाणे वरी ॻाल्हाए ॿीहर इंजीनियर खे पुछंदुसि छा हुन मसइलो छो न हल कयो हिननि जो सर उन्हनि बि तव्हांजी ॻाल्हि ॿुधी हूंदी शायदि अॻिते उहो कमु न कयो हुजऊं न ईअं न आहे न कमु थिए थो तॾहिं त माण्हू ॻाल्हि कनि था न कमु न थिए त पोइ कीअं ॻाल्हि कनि? उन्हनि बि त उहा ई ॻाल्हि कई न त असां पोइ दफ़े बि तव्हांखे इहो ई चयो मसइलो ॿुधायोसीं पर उहो बुलेट शाह मां हिकिड़े माण्हू कोन ॻाल्हायो आहे न 5-6 माण्हुनि ॻाल्हायो आहे ऐं मुख़्तलिफ़ टाइमनि ते ॻाल्हायो अथऊं ऐं मुख़्तलिफ़ टाइमनि ते उन SDA इंजीनियर जॾहिं उन माण्हुनि सां साॻिए सां ॻाल्हायो त बाबा पोइ मसइलो हल जेका न थियो आहे वरी सुभाणे पुछंदासीं त छो न मसइलो हल थियो आहे ठीकु आहे सर तव्हां पुछी वठिजो ऐं हिकिड़ी कॉल आहे नौशर फिरोज़ खां बेगम असांखे कॉल कई आहे हलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम जी अदी मां पंहिंजो नंबर वरी नोट कराए छॾियो आहे न जी हा मूं वटि केरु बि कमाइण वारो न आहे मूंखे घर कोन्हे त मां ग़रीब आहियां ठीकु आहे अदी पोइ असां कहिड़ी मदद करे था सघूं अमां जी कहिड़ो जी जी मसइलो ॿुधायो न पंहिंजो मसइलो मूं वटि मां अकेली आहियां मूं वटि घर न आहे मुंहिंजो नंढड़ो भाउ आहे जी ॿियो मूं वटि केरु न आहे मां छपर में वेठी आहियां सीअ में थकां थी जो सीउ आहे त माना धुप ते वेठी आहियां अच्छा जी अदी ठीकु आहे अदी असां सां शुजरा साहब आहिनि नौशर फिरोज़ में हाणे शायदि बेनज़ीर साहिब जे नाले सां बस्तियूं ठहनि थियूं पियूं हर डिस्ट्रिक्ट में बस्तियूं ठहनि पियूं हा हर डिस्ट्रिक्ट में बेनज़ीर बस्ती जे नाले सां बस्तियूं ठहनि पियूं जॾहिं नौशर फिरोज़ में ठहणु शुरू करे त अदी खे वरी गुज़ारिश कंदासीं त असांखे फ़ोन करे ताकी असां हुनजो नालो हिन में कराए छॾियूं छो जो ख़ैरपुर में लाड़काणे में हाणे बस्तियूं ठहणु शुरू थी वियूं आहिनि ऐं ॿियनि ज़िलनि में बि ठहंदियूं इहे सही आहे ठीकु आहे अदी मां त इहा ॻाल्हि ॿुधी हूंदी त हिकिड़ी बस्ती पई ठहे बेनज़ीर जे नाले सां त हुन में प्लॉटनि जो आहे घर जो आहे थी सघे थो अवां सर चवनि था त असांखे कॉल कजो ॿीहर कॉन्टेक्ट कजो त पोइ अव्हां जो नालो हुन में लिखाए छॾंदा त जीअं अव्हांखे बि कुझु मिली सघे ठीकु आहे दी सर एतिरा ग़रीब माण्हू ऐं वाकई बेलाचार उन्हनि खे कीअं माना को सहारो बि न हुजे ॾिसो गुरबत अलाह जा था गुरबत ऐं मरब अलाह जा था
पर असांखे महिनत पंहिंजी करणु खपे। पर सर हुन को बि नाहे, वो ॿुधाए पई न बेगम, वो नंढो भाउ अथसि न, वो बि नंढड़ो आहे। नंढड़ो एतिरो त त कोन वो चए थी मूंखे खाइण जे लाइ बि हूंदो। नाहे, मूंखे पीअण जे लाइ बि नाहे, मूंखे रहण जे लाइ बि नाहे, ॿाहिरि वेठी हुई। ईअं अधी चवे थी खणी, अधी ॻाल्हि खे असां नथा कयूं, पर ईअं कोन हूंदो। ईअं इंसानु जीअरो कीअं रही सघे थो जेकॾहिं एतिरो कुझु न हुजे त। सही, खाइण लाइ ज़रूरु कुझु न कुझु ठीक है सर, इन हूंदो। ॻाल्हि खे कंटिन्यू कंदासीं। पर शिकारपुर खां कॉल आहे, मंसूर अब्बासी असांखे कॉल कई आहे। अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम अस्सलाम जी प्यारो अब्बासी जनाब शाहरुख खान अब्बासी साईं मुज़फ़्फ़र हुसैन जोड़ साहब अस्सलाम वालेकुम साईं। साईं वालेकुम सलाम। कुछ है बाबा अल्लाह जा करम, हुकुम हुकुम। तैयार करा देता साईं जन के ता मेहरबान और जे शिकायत वारन से ता वीडियो बनो ता शिकायत आई भी कई जगह से तो मुझे पंजो जाती मसलो थोड़ो सारे वो एक बार तो बदली बारानी में साके छम कपे रानी बारानी में बदली शिकायत जे बैठो मुजी बदल वंडी सर्विस चलवारिया नंबर वारी लिखा है पांचो ॿीहर। हां सर नंबर मां बुधाया पंजो ता हाजिर सर 033 हां हां 5 0335 35 14 834 मंदिर में प्यारो पासे मेरे पास कुर्ब कंदा से अल्लाह तो दुआ करा दे। ठीकु आहे दादा, कोशिशि कंदासीं सुभाणे वरी तोसां ॻाल्हाईंदुसि। ॿीहर DC साहिब खे चवंदासीं तुंहिंजी बदिली करे। पहिरियों तूं चओ त खानपुर में बदिली थिए, पोइ उन में शायदि तूं वें कोन DC ॾे, अलाए ख़बर न आहे छा थियो। सुभाणे वरी तोसां ॻाल्हाईंदुसि त अलाह करे तुंहिंजी बदिली थी वेंदी। बलोचिस्तान खां असांखे कॉल आहे, मेवा ख़ान असांखे कॉल कई आहे। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी अदा नंबर नोट करायो पहिरियां पंहिंजो। 0346 0346 जी 3370 जी 415। ठीकु आहे, कहिड़ो मसलो आहे असां? असांजो मसलो इहो आहे त असां लोड शेडिंग घणो करनि था बिजली वारो। असांजो बिल बि भरे वठनि था पूरो महीने जो। 2 घंटा बि बिजली पूरो नथो हले। 2 घंटा वञे त कम से कम 2 मिंट जेको 2 घंटा ॾींदा उन्हनि में बिजली पूरो नथो हले। कहिड़ो तुंहिंजो ज़िलो कहिड़ो आहे? जाफराबाद बलूचिस्तान। ठीकु आहे दादा, ॻाल्हाईंदासीं हिन सां। ग्रेड स्टेशन रोजान को आहे। जी जी हा न असां मुंहिंजी तालुक पीस पार्टी सां मैं जेको हाणे निगरान साहिब जेको ये तंज़ीम ख़तम करे ठीकु आहे दादा, तूं ग़रीब माण्हू आहे। इंशाअल्लाह ताला सुभाणे तोसां ॻाल्हाईंदुसि। वापडा वारनि सां बि ॻाल्हाईंदासीं ताकी तव्हांजो मसइलो इहो हल थिए। सर इहा उहा ई ॻाल्हि अची वई त असांजे हिन प्रोग्राम में जेके लोड शेडिंग जी तमामु घणी ॻाल्हि पई थिए। हर कंहिंखे लोड शेडिंग खां तमामु घणियूं प्रॉब्लम्स आहिनि। ज़ाहिर ॻाल्हि आहे, हर कंहिंखे प्रॉब्लम त भई ॾेई थी छॾे लोड शेडिंग। त हीअ बि उहा ई ॻाल्हि पई, जीअं 2-3 असांखे इशू अहिड़ा आया जेके कब्ज़े जे लाइ हुया, त हुनजी ज़मीन ते कब्ज़ो आहे। लोड शेडिंग जो मसइलो आहे। लोड शेडिंग त थिए पई पूरे मुल्क में, तव्हां ॾिसो था सॼे पाकिस्तान में सॼे मुल्क में थिए पई। त हिन करे असांजे ॻोठनि वारा घणो करे बिल ॾियनि कोन था पिया। पर सर जेके इहा बि त ॻाल्हि आहे न, जेके बिल भरनि था उन्हनि खे कहिड़ी सज़ा थी मिली वञे? जेकॾहिं 100 माण्हुनि मां हिकिड़ो माण्हू बिल भरे थो, या 5 माण्हू भरनि था, या 10 माण्हू भरनि था, या 20 माण्हू भरनि था, त बाक़ी कोन था भरनि। पोइ जेकॾहिं उन्हनि वटि वञे थो वापडा वारो या KC वारो कटणु, त हुनखे माण्हू मोचड़ा था ॾियनि। हिन करे इहो प्रॉब्लम थियो आहे। बिल भरींदा रहंदा त इंशाअल्लाह ताला बिजली कोन कटींदा। जिते जिते बिल भरनि था उते त बिल कोन था कटनि, बिजली कोन था कटनि। ठीकु आहे सर, असांखे कॉल आहे बदीन खां। बशीर अहमद असांखे कॉल कई आहे। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी अदा नंबर नोट कराए पहिरियां पंहिंजो। 0345 जी 0345 0345 जी ॿुधायो अॻिते। 6131 6131 अॻिते ॿुधायो। 75 जी। अच्छा ॿीहर नंबर तव्हां पंहिंजो नोट करायो दादा। 6131 नंबर ॿीहर ॿुधायो। सिर्फ 75 त न हूंदो, हिकिड़ो अञा नंबर फुटे पियो। जी हा 040 ॿीहर ॿुधायो था। 61 045 61 ठीक है 675। अच्छा जी कहिड़ो मसलो आहे तव्हां सां? सर सिविल अस्पताल आहे गोलायती जो। सिविल हॉस्पिटल
जी जी ये पुठियां सर वरी गली आहे उहा कची आहे उहा पकी न कई पई वञे असां अहमदाबाद जाम आहे माण्हू पंध अचनि वञनि था तो असांखे माना इलाही माना मुश्किलात थी बरसाति जे टाइम ते न जी ठीकु आहे दा चवंदा सुभाणे टीएमओ खे अलाह करे तव्हांजो मसइलो हल थी वञे ठीकु आहे सर हिननि जो बि जेको मसइलो मां ॿुधो काफ़ी हिन एॾा मसइला अची विया आहिनि हिकु हफ़्ते में हाणे तव्हांखे हिन मसइलनि खे हल करिणो आहे सर बिल्कुलु कोशिशि कंदासीं हाणे असांजो कमु इहो आहे त ग़रीबनि जी ख़िदमत कयूं सर असां ॻाल्हि पिया कयूं लोड शेडिंग जी हाणे लोड शेडिंग जे जेके बिल ॾियनि था मां इहा ॻाल्हि पई कयां लोड त उहे शेडिंग छा कनि ॾिसो न लोड शेडिंग जो मसइलो इहो ॿुधायमि न तव्हांखे जेका 100 मां 5 माण्हू ॾियनि था बिल त हालांकि थियणु त ईअं खपे लीगल वे में त उन 5 खे बिजली ॾियणु खपे उन 5 कहिड़ो कसूर कयो ठीकु आहे सर असांखे कॉल आई आहे ख़ुर्शीद असांखे कॉल कई आहे हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम जी अदी तव्हांजो नंबर नोट थी वियो आहे ऐं पहिरियां त पंहिंजो मसइलो ॿुधायो कहिड़ो मसइलो आहे असां असांजो मसइलो इहो आहे जो मुंहिंजी पघार नथी मिले टियों साल पघार मुंहिंजी बंदि थी वई आहे तव्हां छा कंदी आहियो अदी मां टीचर आहियां टीचर हा ठीकु आहे किथां कॉल कई आहे शहदादकोट मां शहदाद कोट मां ठीकु आहे घणा महीना थी विया आहिनि तव्हांखे नथी मिले सैलरी टियों साल आहे 3 साल हा 3 साल पघार बंदि थी वई आहे मुंहिंजो घर वारो गुज़ारे वियो आहे कोई न आहे घर में ॾियण वारा नंढा मुंहिंजा अची बचिड़ा आहिनि तव्हां बसि महिरबानी कयो मुंहिंजी पघार खुलाए ठीकु आहे असांजे शुरा साहिब सां ॻाल्हायो समाज मसइलो हल कंदा सर ठीकु आहे अदी मां त सुभाणे ॻाल्हाईंदुसि पोइ मूंखे ॿुधाइजांइ त पोइ हुते कोशिशि कंदासीं तुंहिंजो मसइलो हल थिए हा पहिरियां महिरबानी कयो असांजे मथां वञा हाज़िर हाज़िर अदी ॾाढो हाज़िर मसइलो आहे ठीकु ॾाढो वक़्तु गुज़रे असांजो ठीकु आहे अदी कोशिशि कंदासीं सुभाणे तोसां ॻाल्हाईंदुसि पोइ ॿुधाइजांइ डिटेल में कॾहिं अपॉइंटमेंट थी तुंहिंजी त पोइ डीओ खे चवंदासीं तव्हां सां मिले अची ऐं तव्हांजो मसइलो हल करे ठीकु आहे न दी सर हाणे इन सां गॾु असांजो प्रोग्राम पुॼाणे त पहुतो आहे असां हाणे पंहिंजे प्रोग्राम खे अल्लाह हाफ़िज़ कंदासीं ऐं नाज़रीन असांजो प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणे ते पहुतो आहे वरी ईंदड़ हफ़्ते शुजरा साहब ऐं अव्हां पंहिंजे मेज़बान फराख़्तियार खे ॾियो इजाज़त अल्लाह हाफ़िज़